गुलाम हुसैन। जी हाँ दोस्तों, अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं गुलाम हुसैन ड्रामो आख़िरकार छो न आयो। काफ़ी दोस्तनि जा कमेंट अची रहिया आहिनि, छा गुलाम हुसैन ड्रामो बंदि थी वियो आहे या गुलाम हुसैन ड्रामो बैन थी वियो आहे या गुलाम हुसैन ड्रामो ईंदो या न ईंदो, कहिड़ी वजह आहे गुलाम हुसैन ड्रामे जे बारे में छो नथो अचे। ऐं तव्हां खां इहो बि शेयर कंदासीं ऐं इहो ॿुधाईंदासीं गुलाम हुसैन ड्रामे जी पूरी अपडेट ॾींदासीं त आख़िर गुलाम हुसैन ड्रामो कॾहिं स्टार्ट कयो वेंदो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुलाम हुसैन ड्रामो हिकु सोप सीरियल आहे ऐं सोप सीरियल जेको न सॉरी सीरियल ड्रामो आहे, सोप सीरियल न आहे, नंढो ड्रामो आहे। इहो सचाई आहे वाकई। त काफ़ी दोस्तनि जा मैसेज आहिनि त कहिड़ी वजह खां हवेली ड्रामो बि न आयो, ऐं इहा बि तव्हां सां ख़बर अॼु शेयर कंदासीं इन वीडियो में। इन नंढड़े वीडियो में अॼु वॾी अपडेट आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही गुलाम हुसैन ड्रामे जे डायरेक्टर सां बि असांजो राब्तो हली रहियो आहे ऐं हवेली ड्रामे जे डायरेक्टर सां बि राब्तो, मंज़ूर दानिश साहब सां रोज़ानो मुंहिंजो राब्तो हूंदो आहे ऐं उन्हनि खां पूरी अपडेट वठंदो आहियां ऐं पोइ मां पंहिंजे चैनल ते जेको आहे उहा शेयर कंदो आहियां, तव्हां ताईं ख़बर शेयर कंदो आहियां। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त हवेली ड्रामे जे बारे में मां तव्हांखे ख़बर ॾेई वठां, पोइ गुलाम हुसैन ड्रामे जी ख़बर ॾेई रहियो आहियां। दोस्तों, मंज़ूर दानिश साहब सां मुंहिंजो कल्ह बि राब्तो थियो, अॼु बि थियो ऐं उन जो चवणु इहो हुयो त गुलाम जेको हवेली ड्रामो आहे जेको उहो छो नथो अचे, उन जो मक़सदु छा आहे। मां उन खां इहा ॻाल्हियूं पुछूं। उन इहा ॻाल्हि कई त हवेली ड्रामो मंडे वारे ॾींहं खां पोइ स्टार्ट थी वेंदो ऐं यानी सूमर खां पोइ स्टार्ट थी वेंदो ऐं वजह इहा हुई त न हलियो ईद जा जेका शो हलिया, गाना हलिया चैनलनि ते, KTN ते, उन वजह खां उहो ड्रामो जेको आहे पंहिंजी जाइ ते न हली सघियो। छो जे करे ईद जे करे 3 ॼाणा त मसरूफ़ियत हुई, शो हलंदा रहिया चैनल ते ऐं उन जाइ ते ड्रामो हेॾां होॾां थी वियो ऐं हवेली ड्रामो न हली सघियो। जॾहिं मां वरी गुलाम हुसैन जे डायरेक्टर सां राब्तो कयो, बाबा गुलाम हुसैन ड्रामो छाजे करे नथो अचे, उन जी कहिड़ी वजह आहे ऐं उन इहा ॻाल्हि कई त गुलाम हुसैन ड्रामो जेको आहे जेको बंदि थियो आहे, इन टाइम न हलियो आहे। छा मां उन खां पुछो गुलाम हुसैन ड्रामो बैन थी वियो आहे या को ॿी वजह आहे, जा रिकॉर्डिंग रुकिजी वई आहे, शूटिंग पूरी न आहे थियल या ख़तमु थी वियो आहे। ऐं उन जो चवणु मक़सदु इहो हुयो त ड्रामो गुलाम हुसैन न ख़तमु थियो आहे, न बंदि थियो आहे, न उन जी का शूटिंग रुकियल आहे। सिर्फ़ु वजह इहा आहे जे ईद जी वजह हुई। छाजे करे जॾहिं ईद बि अची वई छंछरु खां, मतिलबु सूमर जे ॾींहंनि में विच में जेका ॾींहं हुया उहे वरी हवेली ऐं पत्थर दिल ड्रामे जा हुया ऐं तॾहिं वरी शो हली रहिया हुया जेका ईद जा चैनल ते, इन जे करे वरी हू जेको ड्रामो न हली सघियो। ऐं ॿी ॻाल्हि त वरी काफ़ी दोस्तनि कमेंट कया सिंध TV जेको आहे तकरार ड्रामो पोइ छो हलियो। जी हाँ दोस्तों, तकरार हलंदो रहियो पंहिंजे टाइम ताईं, उन पंहिंजूं 4-5 क़िस्तां ॾिनियूं। छाजे करे सिंध TV वटि ॿियो ड्रामो बि न हुयो, को अहिड़ा शो बि न हुया, इन जे करे हिननि हलाए छॾियो। लेकिन KTN वारनि वटि काफ़ी सुठा शो हली रहिया हुया, जंहिंजे करे उन्हनि चैनल ते गुलाम हुसैन ड्रामे खे न हलायो ऐं पोइ न करे छॾियो। हाणे पंहिंजो गुलाम हुसैन वरी जीअं रूट ते हलंदो आहे, उन रूट ते उन टाइम ते साॻिए ॾींहुं वरी स्टार्ट थींदो ऐं पहिरियां हवेली ड्रामा वग़ैरह जेका आहिनि इहे हाणे हलंदा ऐं इन खां पोइ 4 क़िस्तानि जूं पूरियूं थींदियूं, पत्थर दिल जूं 4 हवेली जूं। छाजे करे हफ़्ते में इन जूं 4 क़िस्तां ईंदियूं आहिनि। इन जा खां पोइ जेको आहे गुलाम हुसैन पंहिंजी 15वीं क़िस्त ईंदी, वरी 16वीं ईंदी, पोइ गुलाम हुसैन जूं 2 क़िस्तां हफ़्ते में ईंदियूं आहिनि, वरी उहे पूरियूं थींदियूं, वरी जेको पत्थर दिल ऐं हवेली ड्रामो हलायो वेंदो। अहिड़े हिसाब सां पंहिंजे रूट ते इहे 2 ड्रामा वरी जेको आहे स्टार्ट थी वेंदा ऐं इहे बंदि कान थींदा। ऐं ॿी ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेको दोलाब ड्रामो अची रहियो आहे उहो बि दोस्तों हिकु बहितरीनु ड्रामो आहे। उनजी बि शूटिंग धड़ाधड़ हली रही आहे ऐं शूटिंग उनजी बंदि न आहे थियण वारी। ऐं जीअं ई उहो कंप्लीट थियो उनजी स्टार्टिंग थी वेंदी। उनजी बि ख़बर मां तव्हांखे बार इहे चैनलनि ते ॾेई रहियो आहियां त बाबा दोलाब ड्रामो बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे, तमामु जल्द उहो हलंदो। ऐं उन जी कल्ह मां वीडियो बि हिकु शेयर कई हुई ऐं इरफान शेख जी। ऐं ॿी ॻाल्हि त इहा त दोलाब ड्रामे जा जेका बि अदाकार आहिनि उन्हनि जूं तस्वीरूं असां गॾु कयूं आहिनि ऐं कुझु रहियल आहिनि, जीअं उहे बक़ाया
अपडेट अची वई उहा बि तव्हां सां असां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं दुलार ड्रामे में कहिड़ा अदाकार कहिड़ा आहिनि, वॾा नंढा कार आहिनि, कंहिंजी कहाणी छा आहे, कंहिंजी अदाकारी छा आहे, कंहिंखे कहिड़ो रोल ॾिनो वियो आहे, इहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं तव्हां सां काफ़ी ॻाल्हियूं उन्हनि जूं शेयर कंदासीं, तस्वीरूं शेयर कंदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं किथे शूट थी रहियो आहे, शूटिंग किथे हली रही आहे ऐं कहिड़े ॾींहं खां इहा जेको आहे चैनल ते हलंदो। इहे जीअं सॼी पूरी अपडेट मिलंदी वेंदी उहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं मेन अदाकार दुलार ड्रामे जो कहिड़ो आहे उहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त कैटरिंग वारनि जो जेको वारी जा पंध ड्रामो आहे उहो बि तमामु जल्द हलंदो। ऐं जीअं ही सीरियल ड्रामा ख़तमु थींदो ग़ुलाम हुसैन, घणो कर उन जी जाइ ते वारी जा पंध जेको ड्रामो आहे उहो हलायो वेंदो ऐं उहो ड्रामो हलियो त उहो बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे, को हल्को फुल्को ड्रामो न आहे, उहो बि तमामु जल्द हलंदो, तमामु जल्द। जीअं ग़ुलाम हुसैन जा 25-30 किस्तनि खां पोइ इन जो बि एंड थी वेंदो ऐं तमामु जल्द पोइ वारी जा पंध हलायो वेंदो। अहिड़े हिसाब सां ॿिया ड्रामा बि तयारु थी रहिया आहिनि, मिनी सीरियल, सोप सीरियल ड्रामा। ऐं इहे ड्रामा बि जीअं जीअं इन जा नाला साम्हूं ईंदा वेंदा तव्हां ताईं असां पुॼाईंदा वेंदासीं, इन चैनल ते शेयर कंदा वेंदासीं उदासी TV ते। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सभ खां पहिरियां अपडेट आऊं ई ॾींदो आहियां। तव्हां मुंहिंजा पुराणा वीडियो ॾिसो, जंहिं ड्रामे जी अपडेट ॾिनी आहे सिर्फ़ु मूं ई ॾिनी आहे, कंहिं ॿिए नाहे ॾिनी। हर बार हर चकर सची अपडेट तव्हां ताईं पुॼाइण जे लाइ असां ई हूंदा आहियूं, पुराणा चैनल असांजा। ऐं वक़्तनि बर वक़्तनि हर वीडियो तव्हां ताईं शेयर कंदा रहंदा आहियूं। त कमेंट अची रहिया आहिनि, छा ग़ुलाम हुसैन ड्रामो बंदि थी वियो आहे या ग़ुलाम हुसैन ड्रामो बैन थी वियो आहे या ग़ुलाम हुसैन ड्रामो ईंदो या न ईंदो, कहिड़ी वजह आहे ग़ुलाम हुसैन ड्रामे जे बारे में छो नथो अचे। ऐं तव्हां खां इहो बि शेयर कंदासीं ऐं इहो ॿुधाईंदासीं ग़ुलाम हुसैन ड्रामे जी पूरी अपडेट ॾींदासीं त आख़िर ग़ुलाम हुसैन ड्रामो कॾहिं स्टार्ट कयो वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन ड्रामो हिकु सोप सीरियल आहे। ऐं सोप सीरियल जेको न सॉरी सीरियल ड्रामो आहे, सोप सीरियल न आहे, नंढो ड्रामो आहे, इहो सचाई आहे वाक़ई। त काफ़ी दोस्तनि जा मैसेज आहिनि त कहिड़ी वजह खां हवेली ड्रामो बि न आयो, ऐं इहा बि तव्हां सां ख़बर अॼु शेयर कंदासीं इन वीडियो में, इन नंढड़े वीडियो में। अॼु वॾी अपडेट आहे दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही ग़ुलाम हुसैन ड्रामे जे डायरेक्टर सां बि असांजो राब्तो हली रहियो आहे ऐं हवेली ड्रामे जे डायरेक्टर सां बि राब्तो, मंज़ूर दानिश साहिब सां रोज़ानो मुंहिंजो राब्तो हूंदो आहे। ऐं उन्हनि खां पूरी अपडेट वठंदो आहियां ऐं पोइ मां पंहिंजे चैनल ते जेको आहे उहा शेयर कंदो आहियां, तव्हां ताईं ख़बर शेयर कंदो आहियां। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त हवेली ड्रामे जे बारे में मां तव्हांखे ख़बर ॾेई वठां, पोइ ग़ुलाम हुसैन ड्रामे जी ख़बर ॾेई रहियो आहियां। दोस्तों मंज़ूर दानिश साहिब सां मुंहिंजो कल्ह बि राब्तो थियो, अॼु बि थियो। ऐं उन जो चवणु इहो हुयो त जेको हवेली ड्रामो आहे जेको उहो छो नथो अचे, उनजो मक़सदु छा आहे, मां उन खां इहा ॻाल्हियूं पुछूं। उन इहा ॻाल्हि कई त हवेली ड्रामो मंडे वारे ॾींहं खां पोइ स्टार्ट थी वेंदो, ऐं यानी सूमर खां पोइ स्टार्ट थी वेंदो। ऐं वजह इहा हुई त न हलियो, ईद जा जेका शो हलिया, गाना हलिया चैनलनि ते, KTN ते, उन वजह खां उहो ड्रामो जेको आहे पंहिंजी जाइ ते न हली सघियो। छो जे करे ईद जे करे 3 ॼाणा त मसरूफ़ियतूं ई शो हलंदा रहिया चैनल ते, ऐं उन जाइ ते ड्रामो हेॾां होॾां थी वियो ऐं हवेली ड्रामो न हली सघियो। जॾहिं मां वरी ग़ुलाम हुसैन जे डायरेक्टर सां राब्तो कयो त बाबा ग़ुलाम हुसैन ड्रामो छाजे करे नथो अचे, उन जी कहिड़ी वजह आहे। ऐं उन इहा ॻाल्हि कई त ग़ुलाम हुसैन ड्रामो जेको आहे जेको बंदि थियो आहे, इन टाइम न हलियो आहे। छा मां उन खां पुछो ग़ुलाम हुसैन ड्रामो बैन थी वियो आहे या को ॿी वजह आहे, या रिकॉर्डिंग रुकिजी वई आहे, शूटिंग पूरी न आहे थियल, या ख़तमु थी वियो आहे। ऐं उनजो चवणु मक़सदु इहो हुयो त ड्रामो ग़ुलाम हुसैन न ख़तमु थियो आहे, न बंदि थियो आहे, न उनजी का शूटिंग रुकियल आहे। सिर्फ़ु वजह इहा आहे जे ईद जी वजह हुई, छाजे करे जॾहिं ईद बि अची वई छंछरु खां, मतिलबु सूमर जे ॾींहंनि में, विच में जेका ॾींहं हुया उहे वरी हवेली ऐं पत्थर दिल ड्रामे जा हुया। ऐं तॾहिं वरी शो हली रहिया हुया जेका ईद जा चैनल ते, इन जे करे वरी हू जेको ड्रामो न हली सघियो। ऐं ॿी ॻाल्हि त वरी काफ़ी दोस्तनि कमेंट कया सिंध TV जेको आहे तकरार ड्रामो पोइ छो हलियो। जी हाँ दोस्तों, तकरार हलंदो रहियो पंहिंजे टाइम ताईं, उन पंहिंजूं 4-5 किस्तां ॾिनियूं,
छाजे करे सिंधी टीवी वटि ॿियो ड्रामो बि न हुयो, को अहिड़ा शो बि न हुया, इन जे करे हिननि हलाए छॾियो। लेकिन KTN वारनि वटि काफ़ी सुठा शो हली रहिया हुया, जंहिंजे करे उन्हनि चैनल ते ग़ुलाम हुसैन ड्रामे खे न हलायो ऐं पोइना करे छॾियो। हाणे पंहिंजो ग़ुलाम हुसैन वरी जीअं रूट ते हलंदो आहे, उन रूट ते उन टाइम ते साॻिए ॾींहुं वरी स्टार्ट थींदो ऐं पहिरियां हवेली ड्रामा वग़ैरह जेका आहिनि इहे हाणे हलंदा। ऐं इन खां पोइ 4 किस्तान जूं पूरियूं थींदियूं, पत्थर दिल जूं 4 हवेली जूं, छाजे करे हफ़्ते में इन्हनि जूं 4 किस्तां ईंदियूं आहिनि। इन चार खां पोइ जेको आहे ग़ुलाम हुसैन पंहिंजी 15वीं किस्त ईंदी, वरी 16वीं ईंदी, पोइ ग़ुलाम हुसैन जूं 2 किस्तां हफ़्ते में ईंदियूं आहिनि, वरी उहे पूरियूं थींदियूं, वरी जेको पत्थर दिल ऐं हवेली ड्रामो हलायो वेंदो। अहिड़े हिसाब सां पंहिंजे रूट ते इहे 2 ड्रामा वरी जेको आहे स्टार्ट थी वेंदा ऐं इहे बंदि कान थींदा। ऐं ॿी ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेको दोलाब ड्रामो अची रहियो आहे उहो बि दोस्तो हिकु बहितरीनु ड्रामो आहे। उनजी बि शूटिंग धड़ाधड़ हली रही आहे ऐं शूटिंग उन बंदि न आहे थियण वारी। ऐं जीअं ई उहो कंप्लीट थियो उनजी स्टार्टिंग थी वेंदी। उनजी बि ख़बर मां तव्हांखे बार बार इहे चैनलनि ते ॾेई रहियो आहियां त बाबा दोलाब ड्रामो बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे, तमामु जल्द उहो हलंदो। ऐं उन जी कल्ह मां वीडियो बि हिकु शेयर कई हुई ऐं इरफान शेख जी। ऐं ॿी ॻाल्हि इहा त दोलाब ड्रामे जा जेका बि अदाकार आहिनि उन्हनि जूं तस्वीरूं असां गॾु कयूं आहिनि ऐं कुझु रहियल आहिनि, जीअं उहे बक़ाया अपडेट अची वई उहा बि तव्हां सां असां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं दोलाब ड्रामे में कहिड़ा अदाकार कहिड़ा आहिनि, वॾा नंढा कारण, कंहिंजी कहाणी छा आहे, कंहिंजी अदाकारी छा आहे, कंहिंखे कहिड़ो रोल ॾिनो वियो आहे, इहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं तव्हां सां काफ़ी ॻाल्हियूं उन्हनि जूं शेयर कंदासीं, तस्वीरूं शेयर कंदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं किथे शूट थी रहियो आहे, इन शूटिंग किथे हली रही आहे ऐं कहिड़े ॾींहं खां इहा जेको आहे चैनल ते हलंदो। इहे जीअं सॼी पूरी अपडेट मिलंदी वेंदी उहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं मेन अदाकार दोलाब ड्रामे जो कहिड़ो आहे उहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त KTN वारनि जो जेको वारी जा पंध ड्रामो आहे उहो बि तमामु जल्द हलंदो। ऐं जीअं ही सीरियल ड्रामा ख़तमु थींदो ग़ुलाम हुसैन, घणो कर उन जी जाइ ते वारी जे पंध जेको ड्रामो आहे उहो हलायो वेंदो। ऐं उहो ड्रामो हलियो त उहो बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे, को हल्को फुल्को ड्रामो न आहे, उहो बि तमामु जल्द हलंदो, तमामु जल्द। जीअं ग़ुलाम हुसैन जा 25-30 किस्तनि खां पोइ इन जो बि एंड थी वेंदो ऐं तमामु जल्द पोइ वारी जो पंध हलायो वेंदो। अहिड़े हिसाब सां ॿिया ड्रामा बि तयारु थी रहिया आहिनि, मिनी सीरियल, सोप सीरियल ड्रामा। ऐं इहे ड्रामा बि जीअं जीअं इन जा नाला साम्हूं ईंदा वेंदा तव्हां ताईं असां पुॼाईंदा वेंदासीं, इन चैनल ते शेयर कंदा वेंदासीं उदासी TV ते। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सभ खां पहिरियां अपडेट आऊं ई ॾींदो आहियां। तव्हां मुंहिंजा पुराणा वीडियो ॾिसो, जंहिं ड्रामे जी अपडेट ॾिनी आहे सिर्फ़ु मूं ई ॾिनी आहे, कंहिं ॿिए न आहे ॾिनी। हर बार हर चकर सची अपडेट तव्हां ताईं पुॼाइण जे लाइ असां ई हूंदा आहियूं, पुराणा चैनल असांजा। ऐं वक़्तनि बर वक़्तनि हर वीडियो तव्हां ताईं शेयर कंदा रहंदा आहियूं। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वीडियो असांजो अॼु जो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते जे तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे, महिरबानी करे असांजे YouTube चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, पेज खे बि फॉलो लाइक शेयर कजो। मिलंदासीं तव्हां सां असां वरी ॿी किस्त में। असांखे ॾींदा इजाज़त, कमेंट ज़रूरु कंदा ऐं वीडियो खे बि लाइक कंदा। अल्लाह हाफ़िज़। कमेंट अची रहिया आहिनि, छा ग़ुलाम हुसैन ड्रामो बंदि थी वियो आहे या ग़ुलाम हुसैन ड्रामो बैन थी वियो आहे या ग़ुलाम हुसैन ड्रामो ईंदो या न ईंदो, कहिड़ी वजह आहे ग़ुलाम हुसैन ड्रामे जे बारे में छो नथो अचे। ऐं तव्हां खां इहो बि शेयर कंदासीं ऐं इहो ॿुधाईंदासीं ग़ुलाम हुसैन ड्रामे जी पूरी अपडेट ॾींदासीं त आख़िर ग़ुलाम हुसैन ड्रामो कॾहिं स्टार्ट कयो वेंदो। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन ड्रामो हिकु सोप सीरियल आहे। ऐं सोप सीरियल जेको न सॉरी सीरियल ड्रामो आहे, सोप सीरियल न आहे, नंढो ड्रामो आहे, इहो सचाई आहे वाक़ई। त काफ़ी दोस्तनि जा मैसेज आहिनि त कहिड़ी वजह खां हवेली ड्रामो बि न आयो। ऐं इहा बि तव्हां सां ख़बर अॼु शेयर कंदासीं इन वीडियो में, इन नंढड़े वीडियो में। अॼु वॾी अपडेट आहे दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही ग़ुलाम हुसैन ड्रामे जे डायरेक्टर सां बि असांजो राब्तो हली रहियो आहे ऐं हवेली ड्रामे जे डायरेक्टर सां बि राब्तो मंज़ूर दानिश साहिब सां रोज़ानो मुंहिंजो राब्तो हूंदो आहे। ऐं उन्हनि खां पूरी अपडेट वठंदो आहियां ऐं पोइ मां पंहिंजे चैनल ते जेको आहे उहा शेयर कंदो आहियां, तव्हां ताईं ख़बर शेयर कंदो आहियां। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, पहिरीं ॻाल्हि त
हवेली ड्रामे जे बारे में तव्हांखे ख़बर ॾेई वठां, पोइ ग़ुलाम हुसैन ड्रामे जी ख़बर ॾेई रहियो आहियां। दोस्तो मंज़ूरदानी साहब सां मुंहिंजो कल्ह बि राब्तो थियो, अॼु बि थियो, ऐं उन जो चवणु इहो हुयो त ग़ुलाम जेको हवेली ड्रामो आहे जेको उहो छो नथो अचे, उन जो मक़सदु छा आहे। मां उन खां इहा ॻाल्हियूं पुछूं। उन इहा ॻाल्हि कई त हवेली ड्रामो मंडे वारे ॾींहं खां पोइ स्टार्ट थी वेंदो, ऐं यानी सूमर खां पोइ स्टार्ट थी वेंदो। ऐं वजह इहा हुई त न हलियो, ईद जा जेका शो हलिया, गाना हलिया चैनलनि ते, KTN ते, उन वजह खां उहो ड्रामो जेको आहे पंहिंजी जाइ ते न हली सघियो। छो जे करे ईद जे करे 3 ॼाणा त मसरूफ़ियतूं ई शो हलंदा रहिया चैनल ते, ऐं उन जाइ ते ड्रामो हेॾां होॾां थी वियो ऐं हवेली ड्रामो न हली सघियो। जॾहिं मां वरी ग़ुलाम हुसैन जे डायरेक्टर सां राब्तो कयो त बाबा ग़ुलाम हुसैन ड्रामो छा जे करे नथो अचे, उन जी कहिड़ी वजह आहे। ऐं उन इहा ॻाल्हि कई त ग़ुलाम हुसैन ड्रामो जेको आहे जेको बंदि थियो आहे, इन टाइम न हलियो आहे। छा मां उन खां पुछियो ग़ुलाम हुसैन ड्रामो बैन थी वियो आहे या को ॿी वजह आहे, जा रिकॉर्डिंग रुकिजी वई आहे, शूटिंग पूरी न आहे थियल, इहा ख़तमु थी वियो आहे। ऐं उनजो चवणु मक़सदु इहो हुयो त ड्रामो ग़ुलाम हुसैन न ख़तमु थियो आहे, न बंदि थियो आहे, न उन जी का शूटिंग रुकियल आहे। सिर्फ़ु वजह इहा आहे जे ईद जी वजह हुई। छा जे करे जॾहिं ईद बि अची वई छंछरु खां, मतिलबु सूमर जे ॾींहंनि में, विच में जेका ॾींहं हुया उहे वरी हवेली ऐं पत्थर दिलि ड्रामे जा हुया, ऐं तॾहिं वरी शो हली रहिया हुया जेका ईद जा चैनल ते। इन जे करे वरी हू जेको ड्रामो न हली सघियो। ऐं ॿी ॻाल्हि त वरी काफ़ी दोस्तनि कमेंट कया सिंध TV जेको आहे तकरार ड्रामो पोइ छो हलियो। जी हाँ दोस्तो, तकरार हलंदो रहियो पंहिंजे टाइम ताईं, उन पंहिंजूं 4-5 क़िस्तां ॾिनियूं। छाजे करे सिंध TV वटि ॿियो ड्रामो बि न हुयो, को अहिड़ा शो बि न हुया, इन जे करे हिननि हलाए छॾियो। लेकिन KTN वारनि वटि काफ़ी सुठा शो हली रहिया हुया, जंहिंजे करे उन्हनि चैनल ते ग़ुलाम हुसैन ड्रामे खे न हलायो ऐं पोइ न करे छॾियो। हाणे पंहिंजो ग़ुलाम हुसैन वरी जीअं रूट ते हलंदो आहे, उन रूट ते उन टाइम ते साॻिए ॾींहुं वरी स्टार्ट थींदो। ऐं पहिरियां हवेली ड्रामा वग़ैरह जेका आहिनि इहे हाणे हलंदा, ऐं इन खां पोइ 4 क़िस्तां जूं पूरियूं थींदियूं, पत्थर दिलि जूं, 4 हवेली जूं। छाजे करे हफ़्ते में इन जूं 4-4 क़िस्तां ईंदियूं आहिनि। इन चार खां पोइ जेको आहे ग़ुलाम हुसैन पंहिंजी 15वीं क़िस्त ईंदी, वरी 16वीं ईंदी, पोइ ग़ुलाम हुसैन जूं 2 क़िस्तां हफ़्ते में ईंदियूं आहिनि, वरी उहे पूरियूं थींदियूं, वरी जेको पत्थर दिलि ऐं हवेली ड्रामो हलायो वेंदो। अहिड़े हिसाब सां पंहिंजे रूट ते इहे 2 ड्रामा वरी जेको आहे स्टार्ट थी वेंदा ऐं इहे बंदि कान थींदा। ऐं ॿी ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेको दोलाब ड्रामो अची रहियो आहे, उहो बि दोस्तो हिकु बहितरीनु ड्रामो आहे। उनजी बि शूटिंग धड़ाधड़ हली रही आहे ऐं शूटिंग उनजी बंदि न आहे थियण वारी। ऐं जीअं ई उहो कंप्लीट थियो, उनजी स्टार्टिंग थी वेंदी। उनजी बि ख़बर मां तव्हांखे बार चैनलनि ते ॾेई रहियो आहियां त बाबा दोलाब ड्रामो बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे, तमामु जल्द उहो हलंदो। ऐं उन जी कल्ह मां वीडियो बि हिकु शेयर कई हुई ऐं इरफान शेख जी। ऐं ॿी ॻाल्हि त इहा त दोलाब ड्रामे जा जेका बि अदाकार आहिनि, उन्हनि जूं तस्वीरूं असां गॾु कयूं आहिनि ऐं कुझु रहियल आहिनि। जीअं उहे बक़ाया अपडेट अची वई, उहा बि तव्हां सां असां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं दोलाब ड्रामे में कहिड़ा अदाकार कहिड़ा आहिनि, वॾा नंढा कारण, कंहिंजी कहाणी छा आहे, कंहिंजी अदाकारी छा आहे, कंहिंखे कहिड़ो रोल ॾिनो वियो आहे, इहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं तव्हां सां काफ़ी ॻाल्हियूं उन्हनि जूं शेयर कंदासीं, तस्वीरूं शेयर कंदासीं, ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं किथे शूट थी रहियो आहे, ऐं शूटिंग किथे हली रही आहे, ऐं कहिड़े ॾींहं खां इहा जेको आहे चैनल ते हलंदो। इहे जीअं सॼी पूरी अपडेट मिलंदी वेंदी, उहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं मेन अदाकार दोलाब ड्रामे जो कहिड़ो आहे, उहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त KTN वारनि जो जेको वारी जा पंध ड्रामो आहे, उहो बि तमामु जल्द हलंदो। ऐं जीअं ही सीरियल ड्रामा ख़तमु थींदो ग़ुलाम हुसैन, घणो करे उन जी जाइ ते वारी जा पंध जेको ड्रामो आहे उहो हलायो वेंदो। ऐं उहो ड्रामो हलियो त उहो बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे, को हल्को फुल्को ड्रामो न आहे, उहो बि तमामु जल्द हलंदो, तमामु जल्द। जीअं ग़ुलाम हुसैन जा 25-30 क़िस्तनि खां पोइ इन जो बि एंड थी वेंदो ऐं तमामु जल्द पोइ वारी जा पंध हलायो वेंदो। अहिड़े हिसाब सां ॿिया ड्रामा बि तयारु थी रहिया आहिनि, मिनी सीरियल, सोप सीरियल ड्रामा। ऐं इहे ड्रामा बि जीअं इन जा नाला साम्हूं ईंदा वेंदा, तव्हां ताईं असां पुॼाईंदा वेंदासीं, इन चैनल ते शेयर कंदा वेंदासीं, उदासी TV ते। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सभ खां पहिरियां अपडेट आऊं ई ॾींदो आहियां,
तव्हां मुंहिंजा पुराणा वीडियो ॾिसो। जंहिं ड्रामे जी अपडेट ॾिनी आहे सिर्फ़ु मूं ई ॾिनी आहे, कंहिं ॿिए नाहे ॾिनी। हर बार हर चकर सची अपडेट तव्हां ताईं पुॼाइण जे लाइ असां ई हूंदा आहियूं। पुराणा चैनल असांजा ऐं वक़्तनि बर वक़्तनि हर वीडियो तव्हां ताईं शेयर कंदा रहंदा आहियूं। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वीडियो असांजो अॼु जो पुॻो पंहिंजी पुॼाइणी थिए। जे तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, पेज खे बि फॉलो लाइक शेयर कजो। मिलंदासीं तव्हां सां असां वरी ॿी किस्त में। असांखे ॾींदा इजाज़त, कमेंट ज़रूरु कंदा ऐं वीडियो खे बि लाइक कंदा। अल्लाह हाफ़िज़। विच में जेका ॾींहं हुया उहे वरी हवेली ऐं पत्थर दिल ड्रामे जा हुया ऐं तॾहिं वरी शो हली रहिया हुया जेका ईद जा चैनल ते। इन जे करे वरी हू जेको ड्रामो न हली सघियो। ऐं ॿी ॻाल्हि त वरी काफ़ी दोस्तनि कमेंट कया सिंध टीवीअ जेको आहे तकरार ड्रामो पोइ छो हलियो। जी हाँ दोस्तो, तकरार हलंदो रहियो पंहिंजे टाइम ताईं। उन पंहिंजूं 4-5 किस्तां ॾिनियूं, छाजे करे सिंध टीवी वटि ॿियो ड्रामो बि न हुयो, को अहिड़ा शो बि न हुया। इन जे करे हिननि हलाए छॾियो। लेकिन KTN वारनि वटि काफ़ी सुठा शो हली रहिया हुया, जंहिंजे करे उन्हनि चैनल ते ग़ुलाम हुसैन ड्रामे खे न हलायो ऐं पोइ न करे छॾियो। हाणे पंहिंजो ग़ुलाम हुसैन वरी जीअं रूट ते हलंदो आहे उन रूट ते उन टाइम ते साॻिए ॾींहुं वरी स्टार्ट थींदो। ऐं पहिरियां हवेली ड्रामा वग़ैरह जेका आहिनि इहे हाणे हलंदा। ऐं इन खां पोइ 4 किस्तान जूं पूरियूं थींदियूं, पत्थर दिल जूं 4 हवेली जूं। छाजे करे हफ़्ते में इन जूं 4-4 किस्तां ईंदियूं आहिनि। इन 4 खां पोइ जेको आहे ग़ुलाम हुसैन पंहिंजी 15वीं किस्त ईंदी, वरी 16वीं ईंदी। पोइ ग़ुलाम हुसैन जूं 2 किस्तां हफ़्ते में ईंदियूं आहिनि, वरी उहे पूरियूं थींदियूं। वरी जेको पत्थर दिल ऐं हवेली ड्रामो हलायो वेंदो। अहिड़े हिसाब सां पंहिंजे रूट ते इहे 2 ड्रामा वरी जेको आहे स्टार्ट थी वेंदा ऐं इहे बंदि कान थींदा। ऐं ॿी ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको दोलाब ड्रामो अची रहियो आहे उहो बि दोस्तो हिकु बहितरीनु ड्रामो आहे। उनजी बि शूटिंग धड़ाधक हली रही आहे ऐं शूटिंग उनजी बंदि न आहे थियण वारी। ऐं जीअं ई उहो कंप्लीट थियो उनजी स्टार्टिंग थी वेंदी। उनजी बि ख़बर मां तव्हांखे बार इहे चैनलनि ते ॾेई रहियो आहियां त बाबा दोलाब ड्रामो बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे, तमामु जल्द उहो हलंदो। ऐं उन जी कल्ह मां वीडियो बि हिकु शेयर कई हुई ऐं इरफान शेख जी। ऐं ॿी ॻाल्हि त इहा त दोलाब ड्रामे जा जेका बि अदाकार आहिनि उन्हनि जूं तस्वीरूं असां गॾु कयूं आहिनि ऐं कुझु रहियल आहिनि। जीअं उहे बक़ाया अपडेट अची वई उहा बि तव्हां सां असां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं दोलाब ड्रामे में कहिड़ा अदाकार कहिड़ा आहिनि, वॾा नंढा कारण, कंहिंजी कहाणी छा आहे, कंहिंजी अदाकारी छा आहे, कंहिंखे कहिड़ो रोल ॾिनो वियो आहे, इहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं तव्हां सां काफ़ी ॻाल्हियूं उन्हनि जूं शेयर कंदासीं, तस्वीरूं शेयर कंदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं किथे शूट थी रहियो आहे, इन शूटिंग किथे हली रही आहे ऐं कहिड़े ॾींहं खां इहा जेको आहे चैनल ते हलंदो। इहे जीअं सॼी पूरी अपडेट मिलंदी वेंदी उहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं मेन अदाकार दोलाब ड्रामे जो कहिड़ो आहे उहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त KTN वारनि जो जेको वारी जा पंध ड्रामो आहे उहो बि तमामु जल्द हलंदो। ऐं जीअं ही सीरियल ड्रामा ख़तमु थींदो ग़ुलाम हुसैन, घणो करे उन जी जाइ ते वारी जे पंध जेको ड्रामो आहे उहो हलायो वेंदो। ऐं उहो ड्रामो हलियो त उहो बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे, को हल्को फुल्को ड्रामो न आहे। उहो बि तमामु जल्द हलंदो, तमामु जल्द। जीअं ग़ुलाम हुसैन जा 25-30 किस्तनि खां पोइ इन जो बि एंड थी वेंदो ऐं तमामु जल्द पोइ वारी जो पंध हलायो वेंदो। अहिड़े हिसाब सां ॿिया ड्रामा बि तयारु थी रहिया आहिनि, मिनी सीरियल, सोप सीरियल ड्रामा। ऐं इहे ड्रामा बि जीअं इन जा नाला साम्हूं ईंदा वेंदा तव्हां ताईं असां पुॼाईंदा वेंदासीं इन चैनल ते, शेयर कंदा वेंदासीं उदासी TV ते। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सभ खां पहिरियां अपडेट आऊं ई ॾींदो आहियां। तव्हां मुंहिंजा पुराणा वीडियो ॾिसो। जंहिं ड्रामे जी अपडेट ॾिनी आहे सिर्फ़ु मूं ई ॾिनी आहे, कंहिं ॿिए नाहे ॾिनी। हर बार हर चकर सची अपडेट तव्हां ताईं पुॼाइण जे लाइ असां ई हूंदा आहियूं। पुराणा चैनल असांजा ऐं वक़्तनि बर वक़्तनि हर वीडियो तव्हां ताईं शेयर कंदा रहंदा आहियूं। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वीडियो असांजो अॼु जो पुॻो पंहिंजी पुॼाइणी थिए। जे तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, पेज खे बि फॉलो लाइक शेयर कजो। मिलंदासीं तव्हां सां असां वरी ॿी किस्त में। असांखे ॾींदा इजाज़त, कमेंट ज़रूरु कंदा ऐं वीडियो खे बि लाइक कंदा। अल्लाह हाफ़िज़।